अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां इलाही बख़्श ॼण तव्हां सां गॾु आहियां। अॼु हिकु नए उनवान सां गॾु आहियां। जेको असांजो उनवान आहे उहो तमामु अहम उनवान आहे ऐं उनवान आहे सिंधी ॿोलीअ बाबति जेके नज़रिया आहिनि असां अॼु उन्हनि ते ॻाल्हाईंदासीं। जेके नज़रिया आलिमनि पेश कया आहिनि उन्हनि मां अहम नज़रिया जेके आहिनि असां उन्हनि बाबति तव्हां सां कुझु ॻाल्हियूं शेयर कंदासीं ऐं इन्हनि जे मुतालिक़ ही जेको लेक्चर तव्हां ताईं पुॼायूं था। लेक्चर खां अॻु जेके ही मथां अव्हां साम्हूं नज़र अचनि पिया शयूं, इन शयुनि खे ॾिसूं था त ही आहिनि लफ़्ज़ जेके असां ख़बर पवंदी आहिनि छा। संस्कृत माना उजारियल या सुधारियल ॿोली, प्राकृत कुदरती माना असलीकी ॿोली, पाली जी माना आहे सिट किताब जी, पालियल या संभालियल, अभ्रंश माना बिगड़ियल या खयल ॿोली। ठीकु आहे, हाणे असां इन जे बुनियाद ते अॻिते वधंदा हलंदासीं ऐं असां पंहिंजे जेको आहे सो लेक्चर खे सम्झंदासीं त कहिड़नि आलिमनि कहिड़ा नज़रिया ॾिना आहिनि। ठीकु आहे, सिंधी ॿोली बाबति माहिरनि जा नज़रिया। पहिरियों जेको नज़रियो आहे उहो डॉक्टर अर्नेस्ट ट्रंप जो आहे। डॉक्टर अर्नेस्ट ट्रंप उहो वाहिद जेको आहे सो परॾेही यूरोपी आलिम आहे जंहिं जेको आहे सो सिंधी ॿोली जे बाबति नज़रियो पेश कयो हुयो ऐं असांखे इन ॻाल्हि में आणई त सिंधी ॿोली असुल नसुल किथां जो आहे। उनजो नज़रियो कुझु न रीत हो त ही पहिरियों आलिम हो जंहिं सिंधी ॿोलीअ बाबति पंहिंजा वीचार संदसि किताब सिंधी ग्रामर में कया त सिंधी ॿोली सिधो संस्कृत मां निकिती आहे। संदसि सिंधी ॿोलीअ बाबति नज़रियो कुझु हिन रीत आहे। पहिरियों संस्कृत, पोइ पाली, पोइ अभ्रंश, पोइ राजदा, आख़िर में सिंधी जेका 11वीं सदी ईसवीअ में असां ते नज़र अचे पई एसि ताईं। ॿियो नंबर जेको असां वटि नज़रियो मिले थो उहो आहे काके भेरूमल मेहरचंद आडवाणी जो। काको भेरूमल मेहरचंद आडवाणी जेको पंहिंजो नज़रियो पेश कयो आहे, उहो नज़रियो हुन असां साम्हूं पेश कयो आहे सॼो जो सॼो डॉक्टर अर्नेस्ट ट्रंप जे बुनियाद ते। डॉक्टर अर्नेस्ट ट्रंप जेको ॾिनो आहे उन बुनियाद ते हुन ही पेश कयो आहे। काको भेरूमल मेहरचंद आडवाणी ॾेही या मक़ामी आलिमनि मां पहिरियों शख़्स हो जंहिं परॾेही आलिमनि जे नज़रियनि खे ऐं पंहिंजे इल्म जी बुनियाद ते सिंधी ॿोलीअ बाबति नज़रियो पेश कयो। संदसि किताब सिंधी ॿोलीअ जी तारीख़ जेको दरअसल यूरोपी लेखकनि जे तहक़ीक़ जो निचोड़ आहे, उन किताब में ॼाणायो आहे त सिंधी हिकु आर्याई ॿोली आहे जेका माना संस्कृत मां ई ॼाई निकिती आहे। ठीकु आहे, काके भेरूमल जो जेको उहो कुझु हिन रीत आहे त काको भेरूमल जो सिंधी ॿोली ईअं तरक़ी कंदे मौजूदा शक्ल ते पहुती आहे। संस्कृत मां प्राकृत मां शौरसेनी मां राजदा मां अभ्रंश मां सिंधी जेका मौजूदा असां लिखूं पिया था, जेका ॻाल्हायूं पिया था। टियों असां वटि जेको मिले थो उहो आहे जयराम दौलतराम जो नज़रियो। जयराम दौलतराम जो नज़रिए कुझु हिन रीत आहे त जयराम दौलतराम सिंधी ॿोली बाबति नज़रियो पेश कयो जेको हेठि पेश कयो वेंदो। जयराम दौलतराम विरहाङे खां पोइ हिंदुस्तान हलियो वियो पर सिंधी ॿोली बाबति खोजना कान छॾी। उते वञी करे सिंध जे आलिमनि, बुज़ुर्गनि ऐं माहिरनि सां ख़तनि ज़रिए सिंधी ॿोलीअ जे असुल नसुल बाबति ख़्याल वंडींदो रहियो। संदसि नज़रियो कुझु हिन रीत आहे त सिंधी सभ खां पहिरियों प्राकृत हुई, प्राकृत मां अभ्रंश मां सिंधी 11वीं सदीअ में जेका मौजूदा असां लिखूं पिया था इन ते आई आहे। उन खां पोइ जेको ॿोलीअ जो बहस छिड़ी चुको, उन में केतिरनि ई आलिमनि, केतिरनि ई दाहनि, केतिरनि ई मुहक़िक़नि, केतिरनि ई जेको आहे सो लिसानियात जे माहिरनि पंहिंजो नज़रियो पेश कयो आहे। पंहिंजे तहक़ीक़ जे बुनियाद ते ॿोलीअ जा नज़रिया ॾिना आहिनि। उन्हनि मां डॉक्टर नबी बख्श खान बलोच जो नज़रियो बि अहम आहे। डॉक्टर नबी बख्श खान बलोच सिंधी ॿोलीअ जो जाखोड़ी मुहक़िक़ हो जंहिं पंहिंजे इल्मी लियाक़त सां सिंधी ॿोलीअ जी झोलीअ में बेबाह किताब विधा आहिनि। डॉक्टर साहब जो नज़रियो इल्मी ऐं तहक़ीक़ी मरहलनि मां गुज़रंदो रहियो ऐं जेकी बि मोड़ आया उन्हनि बाबति वीचार पेश कंदो वियो। तंहिं करे संदसि नज़रिया बि बदिलंदा रहिया। बिलाख़िर
संदसि आख़िरी नज़रियो तमामु घणी जाखोड़ ऐं तहक़ीक़ खां पोइ पेश कयो, जंहिंखे असां हिते पेश कंदासीं। बाक़ी संदसि तफ़सीली जाइज़ो अलॻि वरितो वेंदो, छाकाणि त तफ़सील में उन में कहिड़ियूं नहवी सूरतूं, बनावटूं, लफ़्ज़ ऐं कहिड़ियूं जेको आहे सो व्याकरणी जूं सूरतूं आहिनि, जंहिंजे बुनियाद डॉक्टर बलोच साहब पंहिंजो इहो नज़रियो असां वटि जे साम्हूं पेश कयो आहे। ही डॉक्टर अयूब खान बलोच जो नज़रियो आहे, जेको हाणे इब्तिदा खां माना पहिरियों साॼे पासे खां खाॿे अचे थो पियो, खाॿे खां पोइ वरी हेठि ईअं लहंदो अचे पियो। इहे तव्हां ॿुधंदा इब्तिदाई सामी ज़बानूं, सामी तमदुन, यूनानी तमदुन, तुर्की ऐं दारदी में तुर्की ऐं ईरानी, ठीकु आहे, आगाटी ईरानी, यूनानी, पाली प्राकृत, पोइ ईरानी, मुल्की ॿोलियूं। साल ऐं सन अव्हां जे साम्हूं लिखिया पिया आहिनि। इन जे बुनियाद ते अव्हां ॼाणे सघंदव त सिंधी कीअं जेको आहे सो उसरंदी, निसरंदी, तरक़ी कंदी हिते पहुती आहे। छाकाणि सामी सिफ़त ज़बानुनि मां असां ॼाणे सघूं था त जेका डॉक्टर बलोच जेको ॾिनो त हू चए थो सिंधी ॿोली जेका आहे उहा सामी सिफ़तुनि मां हिकु ज़बान आहे। डॉक्टर बलोच जो नज़रियो कुझु इन रीत आहे त डॉक्टर नबी बख्श खान बलोच जे नज़रिए जे मुताबिक़ सिंधी ॿोली सिधो संओं संस्कृत मां निकितल न बल्कि संस्कृत खां अॻु वारे दौर जी सामी सिफ़त ज़बान आहे। इन नज़रिए सां संस्कृत ॼाई आहे वारो नज़रियो रद्द थियो ऐं सिंधी ज़बान जे तारीख़ जे सिलसिले में हिकु नए बाब जो इज़ाफ़ो थियो। डॉक्टर बलोच पंहिंजे नज़रिए खे साबित करण जे लाइ केतिरा ई दलील संदसि किताब सिंधी ॿोली ऐं अदब जी तारीख़ में ॾिना आहिनि, जिन खे अलॻि पेश कयो वेंदो त उहे कहिड़ा दलील आहिनि जिन जे आधार ते डॉक्टर बलोच इहो नज़रियो पेश कयो आहे त सिंधी ॿोली सामी सिफ़त ज़बानुनि मां हिकु आहे। उन खां पोइ जेको असांखे नज़रियो अहम लॻो आहे उहो आहे डॉक्टर M.H. पंवर जो। हिते एम लिखण मूंखां विसरी वियो आहे। M.H. पंवर जो नज़रियो सिंधी ॿोली बाबति जेको नज़रियो पेश कया विया आहिनि उन्हनि में M.H. पंवर जो नज़रियो बि अहम आहे। तोड़े जो संदसि नज़रियो डॉक्टर बलोच जे पेश कयल नज़रिए जो अक्स आहे, पर पोइ बि इनफरादियत रखे थो। तंहिं करे संदसि नज़रिए खे हिते पेश कजे थो। संदसि नज़रिए जे मुताबिक़ मौजूदा सिंधी 19 ऐं 20 सदीअ में मौजूदा रूप में आई। ही नज़रियो आहे इब्तिदाई सामी तमदुन वारी वादी सिंध, उन खां पोइ संस्कृत खां पोइ अख़मेनी खां पोइ पहलवी खां पोइ पाली ऐं यूनानी खां पोइ संस्कृत अरबी ऐं फारसी, विचोली सिंधी, मौजूदा सिंधी। इहो चार्ट आहे जेको M.H. पंवर जे मुताबिक़ आहे, तव्हां जे साम्हूं तव्हांखे नज़र अचे पियो। आख़िरी त कोन्हे पर जेको सिंधी ॿोलीअ में सिराजुल हक़ जे मेमण जे नज़रिए जो जेको सो मुनफरद ऐं इनफरादियत इहा आहे जो हुन पोयां जेतिरा बि नज़रिया हुया उन्हनि सभिनी नज़रियनि खे रद्द कयो। उन्हनि मां ॼाणाई त सिंधी जेको आहे उहो ई ख़ालिस ऐं असुल आहे। इन सिंधी मंझां ॿियूं ॿोलियूं निकितियूं आहिनि। अचो संदसि नज़रिए खे पढ़ूं था छा चवे। सिंधी ॿोलीअ जे असुल नसुल बाबति खोजना जेका अंग्रेज़नि शुरू कई त उन खां पोइ केतिरनि ॾेही आलिमनि इन मौज़ू बाबति कलम खयो ऐं पंहिंजे इल्मी ॼाण जे बुनियाद ते नज़रिया पेश कया। केतिरनि ई मुहक़िक़नि इन नज़रिए ते इत्तिफ़ाक़ कयो जेको यूरोपी अमलदारनि पेश कयो, पर कुझु मुहक़िक़नि इन ॻाल्हि खां मुंहुं मोड़ियो ऐं सिंधी ॿोलीअ जो असुल नसुल सिंधी धरती जे ख़मीर मां ई जांचण लॻा। उन्हनि में सिराजुल हक़ मेमण जो नज़रियो मुनफरद आहे, जंहिं पंहिंजी किताब सिंधी ॿोलीअ में पेश कयो त सिंधी संस्कृत ॼाई न बल्कि संस्कृत सिंधी ॼाई आहे। सिराज साहब जो नज़रियो क़ौमियत जे बुनियाद ते आहे जेको सिंध वतन जी तर्जुमानी करे थो, पर असां चऊं था
ऐं मञूं था भले क़ौमियत जे बुनियाद ते ई सही, पर सिंध लफ़्ज़ बुनियाद खां आहे, शुरूआत खां आहे। सिंधी ॿोली शुरूआत खां आहे, त छो न सिंधी ॿोली मंझां ॿियूं ॿोलियूं जेको आहे उसरियूं ऐं निसरियूं हूंदियूं, असां इनखे जेको आहे सो सम्झूं था त बहितरीन नज़रियो जेको आहे सिराज अल हक़ मेमन साहिब जो आहे। इहे संदसि नज़रिये जो जेको आहे सो अक्स आहे। मेसोपोटेमियन तहज़ीब ऐं इंडो फारसी ज़बानूं, इंडो यूरोपी ज़बानूं, वादी सिंध तहज़ीब जी ज़बान जेका विच में अचे पई, इंडो आर्याई ज़बानूं, इहे सभई ॿियूं जेके बि आहिनि इन मंझां निकितियूं आहिनि। नज़रियो जेको अॼोके हिन उनवान जो ऐं मौज़ूअ जो आहे, उहो आहे डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जो नज़रियो। डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जे नज़रिये जे मुताबिक़ असां ॾिसूं था त उन कहिड़ो नज़रियो पंहिंजो पेश कयो आहे। जीअं त असां मथे बयानु करे चुका आहियूं त मुहक़िक़नि ऐं आलिमनि पंहिंजा नज़रिया पेश कया आहिनि, पर हिन भेरे जेको नज़रियो पेश कयो आहे उहो लिसानियात जे माहिर डॉक्टर ग़ुलाम अली अलाना पेश कयो आहे, जंहिं पंहिंजे नज़रिये जे आधार वरी लिसानियात जे वॾे माहिर मिस्टर काल्डवेल जी तहक़ीक़ जे बुनियाद ते पेश कयो आहे। डॉक्टर ग़ुलाम अली अलाना पंहिंजे किताब सिंधी ॿोलीअ जो बुण बुनियाद में नज़रियो पेश कयो आहे। ठीकु आहे, नज़रिये मुताबिक़ त सिंधी ॿोली संस्कृत मां निकितल न आहे। सिंधी हिकु ख़ुदि मुख़्तियार सेंधो प्राकृत आहे जेका सिंधू माथर जे हेठिएं हिसे में ॻाल्हाई वेंदी हुई। डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जे नज़रिये जी इन करे वधीक अहमियत आहे जो संदसि नज़रियो सभिनी आलिमनि ऐं मुहक़िक़नि जे पेश कयल नज़रियनि जे मुताले खां पोइ पेश कयल आहे। नज़रियो हीउ आहे। सभ खां पहिरियों जेका चयो तौरानी ज़बान, तौरानी खां पोइ मोहन जे दर जी तहज़ीब जी ज़बान ऐं उन तहज़ीब मंझां द्राविड़ी, ब्रोहिकी, सेंधू, क़दीम सिंधी, विचें दौर वारी सिंधी ऐं मौजूदा सिंधी, इहे सभई नज़रिया जेके आहिनि उहे डॉक्टर ग़ुलाम अली अलाना, डॉक्टर रमेश खान बलोच, काके भेरूमल, मेहरचंद आडवाणी, डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प, M.H. पंवर ऐं ॿियनि पंहिंजे इल्मी तहक़ीक़ी बुनियादनि ते पेश कया आहिनि, जेके असांजे साम्हूं आहिनि। उमेद थो कयां त तव्हांखे इन मां ज़रूरु लाभ हासिल थींदो। इंशाअल्लाह इन्हनि सभिनी नज़रियनि जो अलॻि अलॻि असां अभ्यास पूर्ण कंदासीं। अल्लाह हाफ़िज़।